एसएसपी जॾहिं अदिल चाढ़ियो तॾहिं तव्हांखे उहिदे तां हटायो वियो। हा ईअं चयो वियो त तव्हां हिकु पुलिस एहलकार खे चमाट लॻाई आहे। हा ईअं माना विढ़ंदा बि हुयो छा? ख़ैर पुलिस वारा हुअं बि कुटींदा आहिनि, कुटण खां न न सवाइ अहिड़ी तव्हां सां ॻाल्हि पाण सां बि इहो थियो आहे? मूंखे 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 ॾिसी तव्हांखे छा थो लॻे तव्हां कंहिंखे कहिड़ी ख़बर हाणे मूंखे कहिड़ी ख़बर, मूं त पाण तव्हांखे पंहिंजी ज़िंदा हालत में पियो पियो ॾिसां त अगरि मूंखे ख़बर न आहे त कीअं हूंदो। पर इहो अदा छो छो माना अनफॉर्चुनेटली छो हटायो? अनफॉर्चुनेटली ही थियो मूंसां, न थियणु खपे हा ही इंसिडेंट, बट ही थियो त अॼु ताईं हिन शइ ते ओपनली हुन वक़्तु न ॻाल्हायो, छो की मूंखे मुंहिंजो डिपार्टमेंट मना कयो ॻाल्हाइण ते। ठीकु आहे। हाणे हिन करे ॻाल्हाइण थी छो त ही क्वेश्चन रेज़ थिए थो। हुन में छा आहे त ही छोकिरी जेकी आयशा हुई एएसआई अपॉइंट थी हुई नई नई, ऐं मुंहिंजे एक्स हस्बैंड हिन खे मुंहिंजे सेल में रखियो, चयो त ही तोसां गॾु कमु कंदी एंड शी इज़ वेरी पैशनेट अबाउट कम्युनिटी पुलिसिंग। असांजो फोकस कम्युनिटी पुलिसिंग घणो। हुन में आउं छोकिरी जी बॉडी लैंग्वेज नोट कई, पोइ पंहिंजे हस्बैंड जी नोट कई, पोइ हिकु ॾींहुं हिननि खे पकतो, पोइ हिननि जा फ़ोन निकिता, हिननि जे फ़ोन जी मैसेजिस निकिता, हिननि ते इंक्वायरी कमेटी पुलिस वेठी। एहलकार जो तव्हांजो हस्बैंड छा कंदो? हू हेड क्लर्क हूंदा उहो आहिनि। पुलिस डिपार्टमेंट। हाँ, वी बिलोंग टू द सेम अच्छा, डिपार्टमेंट। 7 साल असांजी माना हिते शादी जेका जूनियर क्लर्क आहे उहा प्योर ज़ाल थी बीही रही आहे, ॾिठे बणाए छा थो थिए, तॾहिं चमाट नहीं मतिलबु न न न न हैं? पोइ बि आउं चमाट न आई, आउं सिर्फ़ु छोकिरी खां एतिरो पुछियो त तव्हां मूं सां गॾु हुआ, आउं तव्हांजी इंचार्ज हुयमि, आउं हमेशह तव्हांखे सपोर्ट कयो, एम्पावर्ड कयो, तव्हां में कॉन्फिडेंस, छो त आउं जिते न वेंदी हुयमि इवेंट्स वग़ैरह में, आउं हुनखे मोकिलींदी हुयमि। देयर आर सेवरल वीडियोस त हू वेठी आहे वञे पई, कम्युनिटी असां वटि ईंदी हुई, आउं चवंदी हुयमि त बुके मूंखे न हिननि खे ॾियो, स्टाफ खे ॾियो। ऐं जो हेसि ताईं आउं तव्हांखे एतिरी रिस्पेक्ट ॾिनी, आउं तव्हांजो अहिड़ो कयो छा हो त मतिलबु मार्च खां जॾहिं इंक्वायरी कमेटी वेठी नवंबर में मूं वटि आई हुई, बट हिननि जी कन्वर्सेशन मार्च खां स्टार्ट थी थियल, फ़ोन में ई लॻा पिया हुआ हिक ॿिए सां, ऐं मूंखे ख़बर ई कोन्हे त मुंहिंजो हस्बैंड हिन सां गॾु इन्वॉल्वड आहे एंड दे बोथ आर टॉकिंग, सॉन्ग्स डेडिकेशन थिए पई, पिक्चर्स हितां हुतां थियनि पिया, फूड्स हिक ॿिए जे घर में वञनि पिया, लंचिस गॾु पिया थियनि, हिक ई ऑफिस में छोकिरी मूं सां गॾु आहे, बट किथे ॿाहिरि थी वञे मूंखे ख़बर न आहे, बिकॉज़ आई वॉज ऑलवेज बिज़ी विद द पब्लिक न। हिकिड़ी लेडी जूनियर क्लर्क जेके ह्यूमन राइट्स ॾिनो वियो आहे त सभिनी माण्हुनि ते नज़र रखे सूरत हाल आहे, त हुनखे पंहिंजी ख़बर ई न पई पए त हुनजे पंहिंजे घर में छा पियो थिए। I used to trust my husband a lot ना, असांजी 7 साल जी शादी हुई, कॾहिं बि अहिड़ी पहिरीं कंप्लेन मूंखे हुई कोन। तव्हांजी डाइवोर्स उन बुनियाद ते थी आहे जी बिल्कुलु, नवंबर में सेम मंथ में मूंखे डाइवोर्स मिलियो। जॾहिं मूंखे ख़बर पई, कुझु ॻाल्हियूं निकितियूं, कुझु एक्स्ट्रा प्रिविलेज छोकिरी खे मिलनि पिया, जेके इंचार्जिस खे बि न मिलंदा आहिनि। इफ आई टॉक अबाउट माई सेल्फ, आउं बाउंड आहिनि पॉइंट में कयां, हुनखे पॉइंट में फ्री हुई, इलाही शयूं हुनखे फ्री हुयूं। जॾहिं आउं इंचार्जिस खां पुछियो छो, त हुननि मूंखे ॿुधायो त नवीद सर असांखे चयो आहे। तव्हांजो हस्बैंड? हा जी, त छोकिरी खां पुछियो, पोइ मूंखे 2-3 माण्हुनि अञा ॿुधायो त असां हिन खे अक्सर हुनजे कमरे में ॾिसंदा आहियूं अंदरि। दैट टाइम मुंहिंजे दिमाग़ में आयो, बट पोइ बि आउं इग्नोर कयां, चयो लेट इट बी, इट्स जस्ट अजम्पशन्स। ईअं थी थो सघे, छो त मुंहिंजे हस्बैंड जे मुताबिक़ छोकिरी जी जेकी वालदा हुई कैंसर पेशेंट हुई, त हिन करे थोरो सिंपैथी हुई हुनजी हुन सां, त आई अवॉइडेड इट। बट जॾहिं सैटरडे ते आउं हिननि ॿिन्ही खे गॾु पकतो मुंहिंजे ई रूम में ऑफ टाइम ते, मूंखे कंहिं ॿुधायो ऑफिस जे अंदर सब जी कुछ जी जी, त आउं फौरन मंडे ते कंप्लेन कई अदील साहब खे। एट दैट टाइम ही वाज एसएसपी। अदील साहब मूंखे चयो दैट 7 साल थी विया आहिनि, यू हैव ऑलवेज स्टूड फॉर योर हस्बैंड ऑलवेज स्टूड फॉर योर सेल्फ। मूंखे लॻे थो मारिया ही एज़म्पशन आहे। आउं चयो न सर, आउं पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे, मूंखे शक आहे, तव्हां थोरो इन्वेस्टिगेशन वग़ैरह करायो, आउं एप्लीकेशन ॾियां थी, हिनजी इन्वेस्टिगेशन थियणु खपे। आया वरी पहुतो आहे कमु त हाणे ज़ाल मुड़ुसनि जी जासूसी कनि। अच्छा, ऑफिस जो हिकु डेकोरम हूंदो आहे न, एसएसपी कमु हाणे इहो हुन खां पोइ जॾहिं एसएसपी साहब छा कयो, 2 माण्हुनि खे घुरायो ऑफिस जे ई, त हिननि जो मसइलो आहे, हीअ असांजी इंचार्ज आहे, फीमेल आहे, ऐं 5 माण्हुनि जा मसइला, सर जा कमेंट्स हुआ, दिल सर जा हूंदा हुन टाइम, त मारिया तूं माण्हुनि जा ही मसइला ॾिसंदी आहीं, डाइवोर्स जा ही तूं ॾिसंदी आहीं, तोसां थिए थो, मूंखे त ही सम्झ में नथो अचे त आउं हिन खे कीअं ॾिसां। त
सभिनि माण्हुनि खे घुरायो जेके मुंहिंजे हस्बैंड ऐं मुंहिंजा जेके आहिनि कॉमन फ्रेंड्स बि हुआ, ऑफिस इंचार्जिस बि हुआ। हुननि जॾहिं मुंहिंजे हस्बैंड सां ॻाल्हायो, मुंहिंजे हस्बैंड हल्फ ते इहा ॻाल्हि कई, न मुंहिंजी भेण अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे, हिनखे ग़लतफ़हमी थी आहे। हू त असां ईअं वेठा हुआसीं ऐं डोर लॉक कहिड़ी ॻाल्हि पई करे ईअं ख़ैर बहरहाल आउं बस ज़िद हुयमि त मूंखे मोबाइल चेक करिणो आहे। आउं बस आयशा मूं वटि आई, ऐं आयशा खे चयो त मूंखे प्लीज़ ॿुधाए छॾियो, मूंखे ख़बर आहे तव्हां दुनिया सां कूड़ ॻाल्हाए सघो था, हिकु वाइफ खां शयूं न लिकंदियूं आहिनि जॾहिं ॿाहिरि अची वेंदियूं आहिनि। त आयशा बि मूंसां थोरी घणी सची कई, हुन चयो त मैडम आई एम बीइंग हरेस्ड, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, आउं ग़रीब आहियां, मुंहिंजी कुझु वेरिफिकेशन्स आहिनि, सर फ्री में करायूं आहिनि, बिफोर अपॉइंटमेंट खां पहिरीं जेके पूरो प्रोसेस हूंदो आहे हू सर कराए ॾिनो आहे। यूनिवर्सिटी जी जेकी डिग्री आहे हुनखे क्लैरेंस सर कराए ॾिनी आहे। त आउं चयो ठीकु आहे, माय हस्बैंड इज़ इन्वॉल्वड इन यू और यू आर इन्वॉल्वड विद हिम, वॉट इज़ द स्टेटस, शादी वादी त न थी आहे तव्हांजी? आई वॉज वरीड अबाउट माई सेल्फ एट दैट टाइम न। त आयशा मूंखे ॿुधायो न अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, तव्हां मुंहिंजो मोबाइल ॾिसी था सघो, त असांजी शादी वादी वारी कहानी कोन्हे, तव्हां मैसेजिस ॾिसी था सघो। आउं जॾहिं मोबाइल खोलियो मैसेजिस ॾिसां पई, आई वॉज क्राइंग। मूंसां गॾु स्टाफ मौजूदु हो, आयशा मूंसां गॾु हिते सोफ़े में इन पासे वेठी हुई। आई वॉज क्राइंग जॾहिं आउं कन्वर्सेशन ॾिसां पई त मतिलबु कहिड़े क़िस्म जी ॻाल्हियूं हलनि पियूं। हुन खां पोइ आयशा खे चयो त तूं त इक्वली इन्वॉल्वड आहीं, इट्स नॉट बाय वन साइडेड स्टोरी न आहे। त आउं मोबाइल रखियो, आउं अदनान भाई ऐं जंहिंखे चयो असाइनमेंट ॾिनो अजद सर खे, इंचार्ज कंप्लेन सेल खे, हुनखे आउं चयो त ही ॾिसो कमु तव्हां पंहिंजे हेड क्लर्क जा छोकिरियुनि खे हरास थो करे। आई वॉज स्टैंडिंग विद द गर्ल्स एट दैट टाइम न, फीमेल हरासमेंट डे फर्स्ट खां जेतिरा बि SHOs आहिनि हिननि जी इंक्वायरी मूं वटि ईंदी हुई त LPCs खे हरास कंदा आहिनि, आउं त रिपोर्ट ठाहे हुननि जे ख़िलाफ़ लिखंदी हुयमि डिस्पाइट बीइंग प्रेशर। त सीनियर आहिनि छा आहिनि, फीमेल हरासमेंट त मूं लाइ ज़ीरो टॉलरेंस हुई फीमेल हरासमेंट लाइ। हुन टाइम छा थियो त कमेटी रिपोर्ट आई, कमेटी रिपोर्ट में ही आयो त अच्छा जॾहिं आउं एप्लीकेशन फाइल कई कावड़ में मुंहिंजे हस्बैंड मूंखे डाइवोर्स ॾेई छॾियो। अच्छा इन्ही दौरान ऐं डाइवोर्स ॾियण खां पोइ आयशा खे डाइवोर्स डीड मोकिली बि आहे। त हुन खां पोइ जेके इंक्वायरी रिपोर्ट थी हुनमें हर शइ अची वई, स्टैब्लिश थी हुई, चैट्स हिननि जा अची विया। मुंहिंजे हस्बैंड खे जॾहिं डाइवोर्स हुन ॾेई छॾी मूंखे, हुन खां पोइ हुनखे कराची मोकिले छॾियो, मूंखे बि मोकिले छॾियो। हुन टाइम हिननि खे ख़बर न हुई डाइवोर्स थियो आहे, छो त पुलिस जी पॉलिसी जे तहत हस्बैंड वाइफ कॾहिं ट्रांसफर थींदा आहिनि। त हुन जे चक्कर में मूंखे बि मोकिले छॾियो। पोइ जॾहिं आउं हुते वियमि आउं ॿुधायो त ही डाइवोर्स मी बिकॉज़ ऑफ दैट वुमन। ऐं आयशा खे बि डिपार्टमेंटल प्रोसीडिंग में शोकास नोटिस हुनखे बि मिलियो, जेके अॼु ताईं कंहिंखे ख़बर ई कोन्हे, आउं ॿुधायो ई कोन, छो त मूंखे अदील सर आहे, ही वॉज अ वेरी डिसेंट मैन। अदील सर हिन मामले खे इलाही पंहिंजे तौर ते दबाइण जी, पंहिंजे तौर ते त डिपार्टमेंट जी बदनामी न थिए इलाही, ऐं मूंखे बि सम्झायो त मारिया तुंहिंजी तरफ़ां का बि मीडिया में को बि स्टेटमेंट डिपार्टमेंट जे अगेंस्ट न वञे, हिन टॉपिक ते न वञे। ऐं रीइंस्टेट थी वियमि, मां वापसि अची वियमि।